अस्सलाम वालेकुम दोस्तों, असांजो प्यारो दोस्त हसन अली दश्ती जेको वॾो बि आहे पंहिंजे राज सां गॾु पंहिंजे दोस्तनि सां गॾु पीपल्स पार्टी जे जालनि सां गॾु असां सां ईद मिलण आयो। हिन जी वॾी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच हसन भाई। असांजो प्यारो भाई उन पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो आहे। उस्ताद मुख़्तियार अहमद दायो तालका प्रेसिडेंट, असां मुरीशाह जो जेको बि काबीना दोस्त संगत साथ सभिनीनि जे गॾु अॼु पंहिंजे प्यारे पहिरीं वज़ीर अहमद दायो साहिबु उस्ताद मुख़्तियार सां मिलण आयासीं। महिरबानी हे बि अची वियो असीं जंहिंसां आयासीं मिलण। उस्ताद मुख़्तियार अहमद दायो साहिबु असांजो प्यारो दोस्त, प्यारो पहिरीं उनजा लख पूरो